الكريم. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وإن من أهل الكتاب ليؤمنن به وإن من أهل الكتاب إلا ليؤمنن به قبل موته ويوم القيامة يكون عليهم شهيدا فبظلم من الذين هادوا حرمنا عليهم طيبات أحلت لهم وبصدهم عن سبيل الله كثيرا. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. अल्लाह तबारक व ताला जा तव्हां असांजे मथां अणा गणिया करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला यहूदियुनि जे मथां जेका कावड़ ग़ज़ब ऐं लानत कई हुई उन जा असबाब बयान फरमाया हा त उन्हनि जूं कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं ग़लतियूं हुयूं, वॾा ॾोह हुया जिन जे करे अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे मथां लानत ऐं कावड़ ऐं ग़ज़ब जो इज़हार फरमायो। वॾे में वॾो उन्हनि में अक़ीदे जो मसइलो हो जंहिंमें कुझु त यहूदी ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह ताला जो पैगम्बर मञींदा ई कोन हा, बल्कि इल्ज़ाम हणंदा हुया बीबी मरियम जे मथां त बिना मुड़ुस जे तो ॿारु आंदो किथां। ईसा अलैहिस्सलाम खे नऊज़ बिल्लाह वलद ज़िना चवंदा, पैगम्बर ई न मञींदा। कुझु वरी यहूदी अहिड़ा निकिता जेके ईसा अलैहिस्सलाम खे पैगम्बर त मञनि पिया पर नज़रियो उन्हनि जो ही हो त असां ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल करे छॾियो आहे ऐं उनखे फाईअ ते चाढ़े छॾियो आहे, हाणे ईसा अलैहिस्सलाम ख़तमु आहे। कुझु वरी यहूदियुनि मां अहिड़ा बि हुया जिन ईसा अलैहिस्सलाम खे एॾो वॾो दर्जो ॾिनो, एॾी वॾी हैसियत ॾिनी जो चवण लॻा त बिना पीउ जे पैदा थियो आहे न त पोइ इहो अल्लाह ताला जो पुटु आहे। नऊज़ बिल्लाह बीबी मरियम खे जेको हमल थियो आहे उहो अल्लाह ताला जे ज़ात मां थियो आहे, तॾहिं चऊं त ईसा अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो पुटु आहे। इहे टे नज़रिया ईसाउनि जे अंदरि हुया। अल्लाह तबारक व ताला उन्हनि जे इन्हनि समूरनि नज़रियात खे ग़लति ॻाल्हियुनि खे बयानु करण सां गॾोगॾु ईअं फरमायो त इहे सभु जो सभु ग़लति आहिनि। न के ईसा अलैहिस्सलाम खे हिननि क़त्ल कयो आहे, न के फाईअ ते चाढ़ियो आहे, नऊज़ बिल्लाह न के ईसा अलैहिस्सलाम वलद ज़िना आहे जीअं हू चवनि था, नऊज़ बिल्लाह न के वरी ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा जो पुटु आहे, नऊज़ बिल्लाह ईअं बि कोन्हे। वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम। इहे ईसा अलैहिस्सलाम जे मुशाबिहत वारे शख़्स में फाथल आहिनि, शक में मुब्तला थियल आहिनि। वइन अल्लज़ीना इख्तलफ़ू फ़ीहि लफ़ी शक्किन मिनहुम मा लहुम बिही मिन इल्मिन इल्ला इत्तिबाअ ज़न्नि वमा क़तलूहु यक़ीना। वॾा लफ़्ज़ अल्लाह तबारक व ताला फरमाया त इहे इख़्तिलाफ़ में पिया आहिनि, शक आहे हिननि खे, पर हक़ीक़त इहा त हिननि खे इन ॻाल्हि जो इल्मु ई कोन्हे को, हीउ रुॻो गुमान ते था हलनि। वमा क़तलूहु यक़ीना, मुस्लमानों यकीन करे छॾियो त इन्हनि ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल कोन कयो। बल रफ़अहु अल्लाहु इलैहि व कान अल्लाहु अज़ीज़न हकीमा। बल्कि अल्लाह तबारक व ताला ईसा अलैहिस्सलाम खे पाण ॾांहुं खणायो हो। इन में अल्लाह तबारक व ताला जूं ज़बरदस्त वॾियूं वॾियूं हिकमतूं रखियल आहिनि। अॼोकी आयत जे अंदरि अल्लाह तबारक व ताला
यहूदियुनि जे ऐं ईसाइनि जे उन इहा हालत खे बयानु फरमायो आहे जॾहिं अल्लाह तबारक व तआला इन्हनि जे आॾो ईसा अलैहिस्सलाम खे क़यामत जे वेझो आसमान खां नाज़िल कंदो, उन जे साम्हूं कंदो। इहे यहूदी जेके ईसा अलैहिस्सलाम जे उन ज़माने में जॾहिं ईसा अलैहिस्सलाम पैगंबर हुयो, मूसा अलैहिस्सलाम जो उहो ज़मानो जॾहिं बनी इसराईल जे अंदरि पैगंबर हिक ॿिए जे पोयां अचनि पिया, ही पंहिंजे पैगंबरनि जी नाफ़रमानी कंदा अचनि पिया। हता कि क़ुरान पाक ऐं हदीस पाक जे अंदरि बयानु कयो वियो त 300 पैगंबर हुननि क़त्ल कया, हज़रत यहया अलैहिस्सलाम खे बि क़त्ल कयूं। एॾियूं वॾियूं नाजाइज़ूं नाइंसाफ़ियूं कंदा आया। पोइ उन्हनि जे ख़ानदान दर ख़ानदान, नसुल दर नसुल हलंदो आयो इहो नज़रियो, हता कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में बि उन साॻे नज़रिये खे दोहराइनि पिया। चवनि पिया ईसा अलैहिस्सलाम त क़त्ल थी वियो, नऊज़ बिल्लाह फाहीअ ते चाढ़ियो वियो। हिकिड़नि चयो त अल्लाह ताला जो पुटु आहे, हिकिड़नि चयो त न पैगंबर ई कोन हो। अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक जे ज़रिए उन्हनि खे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं त बाबा बल रफ़अहु अल्लाहु इलैहि, ईसा अलैहिस्सलाम खे आसमान जे तरफ़ असां खणाए छॾियो आहे। उन में असांजी हिकमत रखियल आहे वॾी। क़यामत जो आख़िरी जॾहिं हिन दुनिया जा आख़िरी जेके 40 साल हूंदा उन्हनि में ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो। उन खां पहिरियां दज्जाल हूंदो, जेको दज्जाल दुनिया जे माण्हुनि जे आॾो पंहिंजो पाण खे ख़ुदा चवराईंदो, माण्हुनि खे चवंदो मूंखे ख़ुदा करे मञो, सजदो कयो। जेके न मञींदा उन्हनि खे मारींदो, मौत ॾींदो, ऐं वरी उन्हनि खे हिकु दफ़ो जीआरे बि सघंदो ॿियनि खे सेखारण जे लाइ त न मञींदो त तव्हांखे बि इन वांगुरु मौत ॾींदुसि। अल्लाह तबारक व तआला उनखे हिकु दफ़ो मौत ऐं हयातीअ जो मौक़ो ॾींदो, उनजे हथ में रखंदो त मारे बि सघे, वरी हयाती बि ॾेई सघे। पर जेके पका हूंदा उन्हनि खे ख़बर हूंदी त हिकु दफ़ो दज्जाल खे इजाज़त मिलियल आहे मौत हयातीअ ॾियण जी, अॻिते कुझु नथो करे सघे। जेके पका हूंदा, जिन खे ख़बर हूंदी, उहे चवंदसि त हल तूं वरी कॾहिं ख़ुदा थियो आहे, तोखे हिकु दफ़ो अल्लाह ताला इजाज़त ॾिनी आहे, असांखे पंहिंजे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॿुधायो। हदीस पाक जे अंदरि असां इहा तालीम पिराए छॾी हुई, तोखे हिकिड़े दफ़े जी इजाज़त आहे, अॻिते तूं कुझु नथो करे सघीं। जॾहिं सम्झंदो त हाणे हिते सचो माण्हू मिली वियो आहे, मुंहिंजी ॻाल्हि न हलंदी, पोइ उते छॾे करे वरी अॻिते हलंदो। नतीजो इहो निकिरंदो त दज्जाल जॾहिं घुमंदो घुमंदो सॼी दुनिया खे ख़राब करे मदीने जे सरज़मीन ते पहुचण वारो हूंदो, बैतुल मुक़द्दस आहिनि सरज़मीन अरब ते जॾहिं पहुचंदो, ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो, अल्लाह ताला ईसा अलैहिस्सलाम खे नाज़िल फरमाईंदो। पोइ उन वक़्तु जेके यहूदी हूंदा, जेके कतर हा, जेके चवनि पिया त असां क़त्ल करे छॾियो, जेके चवनि पिया न इहो नज़रियो रखनि पिया त असां फाहीअ ते चाढ़े छॾियो। हाणे उहे माण्हू त कोन हूंदा बि आहिनि जेके हुज़ूर जे दौर में आहे, पर उन्हनि वारो अक़ीदो रखंदड़ माण्हू नसुल दर नसुल जीअं हलंदा आया, शैतानी नज़रियो रखंदड़ अॼु ताईं बि नसुल दर नसुल हलनि था, मुनाफ़िक़ वारो नज़रियो रखंदड़ अॼु बि नसुल दर नसुल हलनि था, दीनी नज़रियो रखण वारा अॼु बि हलंदा अचनि था। जीअं काफ़ी सारा दुनिया जे अंदरि कुरैशी ख़ानदान में बुज़ुर्ग अहिड़ा आहिनि जेके अॼु बि पंहिंजो नसबनामो ॿुधाइनि था, अबू बकर साईं ताईं, जेके अॼु बि उमर साईं ताईं, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ताईं सैयद ख़ानदान वारा ॿुधाइनि था पंहिंजो नसब, त ॾिसो नसुल दर नसुल हलंदा अचनि था। पोइ उन्हनि में हिकिड़ा अबू जहल वारे तिर्ज़ ते बि आहिनि, हिकिड़ा मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वारे तिर्ज़ ते बि आहिनि, शरीयत मोहम्मदीअ जा ताबेदार आहिनि। त उन ज़माने में ईअं जेके यहूदी इन नज़रिए जा क़ाइल हूंदा, दज्जाल सां गॾु उन्हनि सां जंग थींदी, ईसा अलैहिस्सलाम उन्हनि खे ख़तमु कंदो। बाक़ी माण्हू उहे बचंदा यहूदियुनि मां जेके थोरा ईसा अलैहिस्सलाम जे ॻाल्हियुनि खे, क़ुरान पाक जे इन्हनि आयतुनि खे उन वक़्तु मञीदा। ईसा अलैहिस्सलाम उन वक़्तु बहैसियत पैगंबर जे न हूंदो, बल्कि बहैसियत उम्मत मोहम्मदीअ जे हिकिड़े फ़र्द जे आलिम जे हूंदो। हिकु रिवायत जे अंदरि ईंदो आहे त ईसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला जीअं ॿियनि पैगंबरनि खे ख़ासि ख़ासि दुआउनि जी इजाज़त मिली हुई, उहे सभु दुआऊं घुरंदा हुआ, ईसा अलैहिस्सलाम खे बि इहा दुआ मिली हुई त बाबा तूं जीअं चवंदे तीअं तुंहिंजी क़बूल थींदी। ईसा अलैहिस्सलाम उहा दुआ हीअ घुरी त या इलाहुल आलमीन, आख़िरी पैगंबर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मूंखे बणाई आहे। अल्लाह ताला फरमायसि जंहिंखे बणाइणो हो उहो उनजे खाते लिखी छॾियो आहे, हाणे कोन थींदो। वरी चई त उहा उम्मत भला उन वारी मूंखे ॾे, ईअं बि कोन थींदो, उहा उम्मत बि उनजे खाते लिखी छॾी आहे, असांजा फ़ैसिला तब्दील कोन थींदा। पोइ चई त हाणे भला मूंखे हुनजे उम्मत मां बनाए,
एॾो दर्जो आहे हुनजे उम्मत जो। अल्लाह तबारक व तआला इहा दुआ क़बूल फरमाई। उन दुआ जे क़बूलियत जे बुनियाद ते ईसा अलैहिस्सलाम चौथे आसमान ते खयल आहे। हाणे जॾहिं नाज़िल थींदो उम्मत मोहम्मदीअ जो हिकिड़ो फ़र्ज़ थी करे नाज़िल थींदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत मुताबिक़ इस्लामी कानून नाफ़िज़ कंदो, दज्जाल खे क़त्ल करे जहन्नम रसीद कंदो ऐं ज़िद्दियत वारा यहूदी जेके हा उहे बि क़त्ल करे छॾींदो। बाक़ी जेके हूंदा उहे मञींदा। अल्लाह तबारक व तआला अॼोकी आयत में उन्हनि जो उन वक़्त जो अहवाल बयानु कयो आहे त व इन मिन अहलिल किताब इल्ला लयुमिनन बिही क़ब्ल मौतिह व इन मिन अहलिल किताब इल्ला लयुमिनन बिही क़ब्ल मौतिह। अल्लाह ताला फरमाए थो यहूदियुनि मां अहले किताब मां को बि न बचंदो जो ईमान न आणे। माना सभु ईमान आणींदा। हिकिड़ा क़त्ल थींदा, ॿिया जेके बचंदा से ईमान आणींदा। क़ब्ल मौतिह, मौत खां पहिरियां। साईं कंहिंजे मौत खां पहिरियां? इहे यहूदी मरंदा न मौत खां पहिरियां पाण ईमान आणींदा या ईसा अलैहिस्सलाम जे मौत खां पहिरियां ईमान आणींदा। मौती हीअ जो लफ़्ज़ कंहिंजे तो इशारो करे? उन्हनि यहूदियुनि जो मौत या ईसा अलैहिस्सलाम जो मौत? उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त इहे यहूदी पंहिंजी हयातीअ में इन नज़रिए रखण वारा माण्हू जॾहिं ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थींदो अखियुनि सां ॾिसंदा, दज्जाल क़त्ल थींदो ऐं उन सां गॾु यहूदी जेके उन जे नज़रिए जा दज्जाल जा हामी हूंदा उहे बि क़त्ल थींदा, अखियुनि सां ॾिसंदा, क़ुर पाक जूं आयतूं बि उन वक़्तु उन्हनि खे सचूं सम्झ में ईंदियूं, उन वक़्तु ईमान आणींदा। पर चूंकि देरि थी चुकी हूंदी, ॾिसी करे सिखी करे तजुर्बो करे ज़िंदगीअ जा 65 ॾींहं मौत जे वेझो हूंदा, उन महिल चवंदा त हा क़ुर जी आयत बि सची, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो फरमान बि सचो, ईसा अलैहिस्सलाम बि सचो। वाक़ई असांजे नज़रिए जा माण्हू चवंदा हुआ त ईसा अलैहिस्सलाम खे क़त्ल कयो वियो आहे, पाईअ ते चाढ़ियो वियो आहे। हिकिड़ा चवंदा हुआ त अल्लाह ताला जो पुटु आहे। सभु ॻाल्हियूं ग़लति, क़ुर सचो। ईसा अलैहिस्सलाम जो नुज़ूल थियो वियो आहे। वाक़ई उम्मत मोहम्मदीअ जो हिकिड़ो फ़र्द बि थियो। उनजे असां महिनत ऐं उनजे इल्मी माहौल खे बि ॾिठोसीं। उन वक़्तु चवंदा त हा क़ुर बि सचो, अल्लाह बि सचो ऐं ईसा अलैहिस्सलाम बि सचो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि बि सचो। उन वक़्तु ईमान आणींदा। पर चूंकि उन वक़्तु ईमान उन्हनि जो क़बूल न हूंदो, मौत वक़्तु ईमान क़बूल न थींदो आहे। जीअं फिरौन जो क़बूल न थियो। मूसा अलैहिस्सलाम सां मुक़ाबिलो कयईं जॾहिं दरियाए नील में पहुतो, उन महिल जंहिं महिल दरियाए नील खां गोपा टाड़िणा ॿ टे गोता खाधई, पोइ अचे चए पियो त आमनतु बिरब्बि हारून व मूसा, मूसा ऐं हारून जे रब ते मां ईमान थो आणियां। जिब्राइल अलैहिस्सलाम उन वक़्तु अल्लाह तबारक व तआला जे हुक्म सां आयो, फौरन दरियाए नील जे तरे मां वारीअ जो बुक भरे करे वात में गुदियईंसि। हाणे हयात लिमा तू वधो, हाणे तो तूं ईमान आणे, हाणे तुंहिंजे ईमान जी ज़रूरत कान्हे। ईमान आणे आहे उहो वक़्तो, ईमान आणे आहे त उहो वक़्तो, हिन वक़्तु क़बूल कोन्हे। इन लफ़्ज़ लयुमिनन बिही क़ब्ल मौतिह जो हिकिड़ो तर्जुमो इहो त इहे यहूदी बक़ाया जॾहिं मरंदा तॾहिं ईमान आणींदा, उन्हनि मां को बि न बचंदो, सभु मोमिन थींदा। पर उन वक़्तु उन्हनि जो ईमान क़बूल न हूंदो। हिकिड़ो तर्जुमो इहो। ॿियो तर्जुमो जेको उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे उहो ई आहे त ईसा अलैहिस्सलाम पंहिंजे दौर में, पंहिंजे ज़माने में क़ुर पाक जो ऐं शरीयत जो इल्मु शाया कंदो, नाफ़िज़ कंदो, एतिरे क़दुरु एॾियूं वॾियूं जंगियूं ऐं मुक़ाबिला कंदो जो यहूदियत ख़तमु थी वेंदी, दज्जालियत शैतानियत जो असरु ख़तमु थी वेंदो, सॼी रूह ज़मीन ते इस्लामी कानून नाफ़िज़ थी वेंदो। पोइ ईसा अलैहिस्सलाम जो इस्लामी कानून नाफ़िज़ कयल दुनिया जो पुरअमन माहौल यहूदी जेके बच्चा सच्चा हूंदा ॾिसी करे ईसा अलैहिस्सलाम जे मौत खां पहिरियां ईमान आणींदा। ईसा अलैहिस्सलाम जे मौत खां पहिरियां, छो त ईसा अलैहिस्सलाम जे मौत खां पोइ क़यामत ईअं ईंदी जीअं तस्बीह टुटे थी त हुनजा मणिया हिक ॿिए जे मथां तेज़ीअ सां किरंदा आहिनि, ईअं क़यामत अची वेंदी, देरि न थींदी। त बहरहाल पोइ ईसा अलैहिस्सलाम जॾहिं वफ़ात कंदो, उन खां पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो व यौमल क़ियामत यकूनु अलैहिम शहीदा, उन ॾींहुं यहूदियुनि जे मथां ईसा अलैहिस्सलाम शाहिदी ॾींदो त हे उन क़िस्म जा माण्हू आहिनि जिन मुंहिंजे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे न मञियो हो, हदीस पाक ऐं क़ुर पाक खे बि न मञियो हो, दज्जाल सां गॾिजी बीठा,
हाणे पछाड़ी अची करे ईमान जो ॻाल्हियूं था कनि, उहे ज़ालिम आहिनि जिन असांजे नबीअ जे मुक़ाबले में बीही करे रुकावटूं पैदा कयूं। पोइ ईसा अलैहिस्सलाम उन्हनि ते दाहींदो, क़यामत जे ॾींहुं दाहींदो। पर जॾहिं हुनजो वफ़ात थींदी त पोइ हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन सां गॾु रोज़े अतर में चौथे नंबर जी जॻह रखी वई आहे, उते दफ़न थींदो। रोज़े अतर हक़ीक़त में इहो हुजरो आहे अम्मा आयशा जो। उन में हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु हज़रत अबू बकर साईं जी, हज़रत उमर साईं जन जी रज़ी अल्लाह तआला अन्हुम अजमाइन, ॿिन्हिनि सहाबी जलील क़द्र बुज़ुर्गनि जी क़ब्र हिकिड़ी जॻह क़ब्र जी छॾियल आहे। इन जॻह ते हज़रत ईसा अलैहिस्सलाम दफ़न थींदो। अल्लाह तबारक व तआला उन दौर जे यहूदियुनि नसरानियुनि खे जेके हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में हुया, उन्हनि खे बाख़बर कयो, तव्हां न अॼु मुंहिंजे नबीअ जे मुक़ाबले में बीठा आहियो, नथा मञो क़ुर हदीस खे, ईसा अलैहिस्सलाम जे बारे में मुख़्तलिफ़ नज़रिया था रखो, मुंहिंजे नबीअ खे बि पैगंबर करे नथा मञो। यादि रखो, हिकिड़ो वक़्तु ईंदो तव्हां सभु जो सभु मोमिन थींदो। मौत खां पहिरियां पहिरियां बाक़ी मञींदो, हिकिड़ा मरी ख़तमु थींदो दज्जाल सां गॾु, हिकिड़ा तव्हां मां जेके बचंदा उहे सभु मोमिन थींदा। पर तव्हांजो ईमान उन वक़्तु क़बूल न हूंदो। हे वक़्तु तव्हां ईमान आणियो मुंहिंजे नबीअ जे मथां। तौरात जूं आयतूं जेके तव्हांजे मथां नाज़िल थियूं त आख़िरी पैगंबर ईसा अलैहिस्सलाम, उन खां पोइ वरी हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हूंदा। माना हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां पहिरियां ईसा अलैहिस्सलाम ईंदो, तव्हां हुनजो इनकार था कयो। तौरात में लिखियल आहे ॿई पैगंबर सचा हूंदा, तव्हां नथा मञियो। हीउ वक़्तु तव्हां मञियो, पोइ मञींदो, पर न क़बूल कंदासीं तव्हांजो ईमान। इहा आयतूं हुननि खे सेखारनि पियूं उन दौर जे माण्हुनि खे, बल्कि क़यामत ताईं ईंदड़ यहूदी जेके इन नज़रे जा क़ाइल हूंदा, इहा आयत उन्हनि जे लाइ दावत तौर ते पई आहे त इहो वक़्तु तव्हां ईमान आणियो जॾहिं तव्हांजे मथां मौत वारी घड़ी आई। पोइ ईमान आणींदो तव्हां, क़ुर चवे थो, पर पोइ तव्हांजो क़बूल कोन्हे। या ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे वफ़ात जो वक़्तु जॾहिं ईंदो, उन वक़्तु तव्हांखे अहसासु थींदो, सचो मञींदोसि, ईमान आणींदो, पर उन वक़्तु बि तव्हांजो क़बूल कोन थींदो। हिकु रिवायत में ईंदो आहे, बुज़ुर्गनि लिखियो आहे त पोइ छोकी हिननि जी पंहिंजे मौत जी घड़ी कान हूंदी, त पोइ जेकर हे ईमान आणींदा त हुनजो क़बूल थींदो। ईसा अलैहिस्सलाम भले चूंकि रुख़सत थी वञे, त हिन आयत जो इहो इशू न आहे, इहो मसइलो न आहे त ईसा अलैहिस्सलाम जे वफ़ात वक़्तु हुनजो ईमान क़बूल थींदो या न थींदो। हिन आयत टे ॻाल्हियूं ॿुधायूं। हिकु ॻाल्हि इहा ॿुधाई त यहूदी आख़िरी ईमान आणींदा, ऐं ॿियो ॿुधाई त लयुमिनन नबी क़ब्ल मौती, ईसा अलैहिस्सलाम जो मौत थींदो, माना ईसा अलैहिस्सलाम अॼु बि ज़िंदा आहे, चोथे आसमान ते आहे, अॼु बि ज़िंदा आहे। उनजो वक़्तु मौत जो न आयो। अल्लाह ताला उनखे पंहिंजे उन कुदरत ख़ुदाबंदीअ जे हिकमत ऐं कानून मसइलत सां उते रखियो आहे। जेका हयाती हुनजी 40 साल बाक़ी आहे, उहा अची करे गुज़ारींदो, इस्लामी कानून नाफ़िज़ कंदो, दज्जाल सां मुक़ाबिलो कंदो, यहूदियुनि खे ईमान जी दावत ॾींदो, पोइ ईमान क़बूल कंदा, कुझु मरंदा दज्जाल सां गॾु हुनजा हामी, बाक़ी बचा सचा ईमान आणींदा। पोइ हुनजी वफ़ात थींदी। क़ुर पाक चवे थो क़ब्ल मौती, पोइ मरंदो, माना हिन वक़्तु ज़िंदा आहे। ॿ ॻाल्हियूं। टी ॻाल्हि इहा आहे वयौमल क़ियामत यकून अलैहिम शहीदा, आयत ॿुधाए थी त क़यामत जॾहिं यहूदियुनि जे मथां ईसा अलैहिस्सलाम दाहींदो। जीअं सूरत निसा में 85 पारे में गुज़रियो आहे, फ़कैफ़ इज़ा जिअना मिन कुल्लि उम्मतिन बिशहीदिन व जिअना बिका अला हाउलाइ शहीदा। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह तबारक व तआला मुख़ातब कंदे फरमायो, सुहिणा नबी, क़यामत जॾहिं हर क़ौम जे हर उम्मत जे मथां संदन नबी बीहारींदासीं शाहिदीअ तौर ते। सुहिणा, इहे जेके अॼु तुंहिंजे ज़माने जा माण्हू मके मदीने जा तोखे नथा मञनि, क़यामत जॾहिं तोखे जॾहिं उन्हनि जे मथां शाहिदी तौर ते बीहारींदासीं, उन वक़्तु इन्हनि जी हालत छा हूंदी। हीअ आयत बि चवे थी त यहूदियुनि जे मथां ईसा अलैहिस्सलाम दाहींदा, वयौमल क़ियामत यकून अलैहिम शहीदा, गवाही ॾींदा उन्हनि ते त नाफ़रमान हुया। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे बि पंहिंजी उम्मत जे मथां बीहारियो वेंदो। टई ॻाल्हियूं साबित थियूं त हर पैगंबर पंहिंजे उम्मत जे मथां शाहिदी ॾींदो। हिन आयत जो हिकिड़ो मसइलो इहो, ईसा अलैहिस्सलाम अञा ज़िंदा आहे, वफ़ात हुनजी वक़्त ते थींदी। ॿियो मसइलो, टियों मसइलो त सभु यहूदी न, बल्कि कुझु अहले किताब मां नेठि ईमान आणींदा। टई मसइला ही त टई मसइला आयत जे सयाक सबाक मां सम्झ में आया। गहरी नज़र सां ॾिसिजे थो त हिन आयत में अल्लाह तबारक व तआला इहो सबक़ ॾिनो आहे त ईमान बि वक़्त जो आहे, वक़्त ते ईमान आणे। हर शइ जो पंहिंजो पंहिंजो वक़्तु आहे। जवानीअ जो बि वक़्तु आहे, इबादत जो बि वक़्तु आहे, खाधे पीते जो बि वक़्तु आहे, कम जो बि वक़्तु आहे, निंड जो बि वक़्तु आहे,
नमाज जो बि वक़्तु आहे, हर नमाज जो पंहिंजो पंहिंजो वक़्तु आहे, हर कमु पंहिंजे पंहिंजे वक़्त में थींदो आहे। ईमान आणण जो बि वक़्तु आहे हयातीअ में, उन्हनि जो क़दुरु कजे। जीअं हदीस पाक जे अंदरि ईंदो आहे, इग़्तनिम ख़म्सुन क़ब्ल ख़म्सिन, पंजनि शयुनि खे पंजनि शयुनि खां पहिरियां गनीमत सम्झो। हयातीअ खे मौत खां पहिरियां गनीमत सम्झो। मौत जी घड़ी आई पहुचंदो, अड़े हयातीअ में कुझु कोन कयुमि, कुझु कयां जेकर, हाणे अड़े करण मां कुझु कोन मिलंदुसि। हयातीअ खे गनीमत सम्झो मौत खां पहिरियां। वरी सिहत खे बीमारीअ खां पहिरियां। बीमार थियो बिस्तरे ते किरियो, पोइ चवंदो अड़े यार इबादतूं करे वठां, इस्तिग़फ़ार करे वठां, नफ़िल पढ़ी वठां, हा ख़ैर ख़ैरातूं सदका वग़ैरह नेक अमल करे वठां, पर हाणे अड़े मां कुझु कोन थींदुसि। 3 नंबर ते वांदकाईअ खे मसरूफ़ियत खां पहिरियां। अॼु वांदकाई आहे, जंहिंमहिल सुभाणे मसरूफ़ थी वियो, फासी वियो कमनि में, पोइ चवंदो यार फलाणा फलाणा कम वक़्तु हो करे वठां, हाणे त फासी वियुसि, हाणे अड़े करण मां कुझु कोन थींदुसि। 4 नंबर ते शाहूकारीअ खे मिसकीनीअ खां पहिरियां। शाहूकारीअ खे मिसकीनीअ खां पहिरियां गनीमत सम्झे त अॼु मूं वटि दौलत बि आहे, शाहूकार बि आहियां, करे वठां, सुभाणे मिसकीन थी वियो, पैसा हथ मां हलिया वियसि, पोइ चवंदो त यार पैसो जॾहिं हुयो तॾहिं इहे कम थिया कोन, असां कया कोन, हाणे पैसो हथनि मां वियो हलियो, हाणे वठूं था हथ हणंदा। बिल्कुलु अहिड़ी तरह सां जीअं हयातीअ खे मौत खां पहिरियां, सिहत खे बीमारीअ खां पहिरियां, वांदकाईअ खे मसरूफ़ियत खां पहिरियां, ईअं शाहूकारीअ खे मिसकीनीअ खां पहिरियां। बिल्कुलु ईअं 5 नंबर ते जवानीअ खे पोड़प खां पहिरियां गनीमत सम्झे। जवानीअ खे पोड़प खां पहिरियां गनीमत सम्झे। इन जवानीअ जो एॾो वॾो क़दुरु आहे, रिवायत जे अंदरि ईंदो आहे, माण्हू जवानीअ में हिकिड़ो सजदो करे, उनजो क़दुरु अल्लाह ताला जे ज़ात वटि एॾो आहे, पोड़प जे 70 सजदनि खां वधीक हैसियत रखे थो। 70 सजदा। त हिते बि अल्लाह तबारक व तआला ॿुधाए थो, ईमान आणण जो वक़्तु आहे। असां चवंदा आहियूं, फ़ुक़हा इज़ाम लिखियो आहे त शाहिदीअ जो बि वक़्तु आहे, शाहिदीअ जो बि वक़्तु आहे। जंहिं वक़्तु फ़ैसिलो मसइलो उलझल हो, तुंहिंजी शाहिदीअ जी उन वक़्तु ज़रूरत हुई, उन वक़्तु तो शाहिदी न ॾिनी, मसइलो लिकाए छॾियो, नुक़सानु थी पियो। हाणे काफ़ी वक़्तु गुज़रण खां पोइ चवे थो, मूंखे हिन शइ जी ख़बर हुई, पर उन वक़्तु मां शाहिदी न ॾिनी, मां ॼाणां त मसइलो हल थी वञे हा। हाणे तुंहिंजे हिन लफ़्ज़नि खे बकवास ई चइबो, ॿियो कुझु बि चइबो। शायदि तुंहिंजे वक़्त ते खपे हा। हिमायत बि वक़्त ते खपंदी आहे, हिमायत बि वक़्त ते खपंदी आहे। जंहिं वक़्तु तुंहिंजो ताउन साथ खपे पियो, उन वक़्तु तो न ॾिनो, उहो वक़्तु विञाइजी वियो, उनजा नुक़सानात थी विया, पोइ तो चवे त जेकर मां साथ ॾियां त इहो कमु उॾामी वञे हा, मुंहिंजे साथ न ॾियण जे करे नुक़सानु थियो। हाणे इहो लफ़्ज़ बिल्कुलु बकवास ई चइबो आहे, हाणे उन्हनि जी का बि हैसियत कान्हे। इहे वक़्त ते हूंदा आहिनि। दीनी मामलात में, रिश्तेदारी, अहम रिश्तेदारी मामलनि में जिथे साथ जी ताउन जी ज़रूरत हूंदी आहे, उते नथो ॾे, पोइ ॻाल्हियूं थो करे, पोइ इहे बकवास चइबा। हिते बि अल्लाह तबारक व तआला उन्हनि दौर जे यहूदनि खे ॿुधाए करे सम्झाए पियो, इन मिन अहलिल किताब इल्ला लयुमिनन बिही क़ब्ल मौतिह, उन वक़्तु ईमान आणींदव तव्हां, ईंदो वक़्तु अहिड़ो, पर उन वक़्तु तव्हांजे ईमान जी ज़रूरत कान हूंदी, उन वक़्तु तव्हांजो ईमान नऊज़ बिल्लाह न चऊं पर फज़ूल चइबो। अॼु ज़रूरत आहे। मालूम थिए थो त हर शइ जो पंहिंजो वक़्तु आहे, वक़्त ते ई शइ जो क़दुरु आहे, वक़्तु गुज़रे खां पोइ उन शइ जी काई वैल्यू कान्हे का। अल्लाह ताला तव्हां असांखे इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण सिखण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए।